कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे खुराक वारे सूबाई वज़ीर निसार खोड़े चयो त हलंदड़ साल कणक ख़रीदारी जो हदफ़ 12 लाख टन रखियो वियो आहे। उन चयो त ज़रूरत पवण ते ख़रीदारी जो हदफ़ वधायो वेंदो, जॾहिं त कणक जो अघु 1300 रुपया फ़ी मण मुक़ररु कयो वियो आहे। संदसि चवणो त पुराणी न पर रुगो नई कणक ख़रीद कई वेंदी। सेंटर खुलण खां अॻु पहिरें हफ़्ते में 16 खां 20 एकड़ वारनि नंढनि आबादगारनि खे 100 बोरियूं बारदाणो ॾिनो वेंदो। निसार खोड़े चयो त नंढनि आबादगारनि खां पोइ वॾनि आबादगारनि खे बारदाणो ॾिनो वेंदो। सूबाई वज़ीर चयो त कणक जे आबादगारनि खां पोखी ऐं ज़मीन जे कार्ड मूजिबि ख़रीदारी कई वेंदी। उन चयो त बारदाणे जी शफ़ाफ़ विरासत लाइ रीजनल ऐं ज़िलई सतह ते कमेटियूं क़ाइमु कयूं वियूं आहिनि। निसार अहमद खोड़े चयो त कमेटीअ में ज़िलई फूड कंट्रोलर, असिस्टेंट फूड कंट्रोलर, आबादगार बोर्ड जो नुमाइंदो ऐं ॿिया शामिल हूंदा। संदसि चवणो त 15 मार्च खां शुरू थींदड़ आदमशुमारी वारे अमल खे लिकायो पियो वञे। निसार खोड़े चयो त आदमशुमारीअ जे फॉर्म जी फोटोकॉपी फराहम कई वेंदी। सेंसस कमीशन आदमशुमारीअ जे अमल खे राज़ में रखी 18 वरनि खां पोइ थींदड़ आदमशुमारीअ खे सवालिया निशान न बणाए। सूबाई वज़ीर चयो त ख़दशो आहे त वफ़ाक़ी सरकार सिंध जी आदमशुमारीअ जो अंग घटि ॾेखारींदी। निसार खोड़े चयो त घरशुमारी ऐं आदमशुमारी खे न लिकायो वञे, उन सां सवाल उथंदा। उन चयो त सिंध में ॿियनि इलाइक़नि जा तरसियल पाण खे मुस्तक़िल पते ते ॻणाए सघनि था।